नाज़रीन, मेहरान टीवी जे ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जूं सॼी सिंध में तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, वापारी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि तरफ़ां 3 डिसंबर सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। सकाफ़ती दिहाड़े जे ऐलान बाद सकाफ़ती मेड़ाकनि ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। स्कूलनि में पिणु सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त सकाफ़ती दिहाड़ो सिंधी माण्हुनि लाइ ईद जीअं आहे। क़ौमी ईद जो दिहाड़ो रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त मेहरान टीवी जे ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जूं सॼी सिंध में तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। सियासी, समाजी, मज़हबी, अदबी, वापारी ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि तरफ़ां 3 डिसंबर सकाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। सकाफ़ती दिहाड़े जे ऐलान बाद सकाफ़ती मेड़ाकनि ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। स्कूलनि में पिणु सकाफ़ती तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त सकाफ़ती दिहाड़ो सिंधी माण्हुनि लाइ ईद जीअं आहे। क़ौमी ईद जो दिहाड़ो रिवायती जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो।